हेल्थ डिपार्टमेंट सिविल अस्पताल मकली जे मुलाज़मनि ऐं जॉइंट एक्शन कमेटी ऐं अस्पताल में दवाउनि जी खोट जी ऐं NGO जे तरफ़ां मुक़ररु कयल मुलाज़मनि खे 6 महीने जी पघार न मिलण ऐं सफ़ाई जो निज़ाम न हुअण, मुलाज़मनि सां मेरठ NGO जी इंतिज़ामिया जो ग़लति रवैयो हुअण जे ख़िलाफ़ अॼु ॿिए ॾींहुं बि हेल्थ डिपार्टमेंट जे मुलाज़मनि जे तरफ़ां OPD समेत सभिनी वार्डनि जो बाइकाट करे एहतिजाज कयो। एहतिजाज में शामिल हाजी असद खुश्क, हाजी इब्राहिम समेजो, मंज़ूर चांडियो, अब्दुल करीम बांद, अली खासकेली, कादर हालो, अता मोहम्मद नारेजो जी सरबराही में मेरठ NGO जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ख़िताब जे दौरान हुननि चयो त सिविल अस्पताल मकली में करप्शन जी वजह सां अस्पताल में दवा जी खोट आहे ऐं ग़रीब माण्हू पैसनि ते दवाऊं ख़रीद करण में मजबूर आहिनि। हिननि वधीक चयो त मेरठ NGO खां अस्पताल वापसि वरिती वञे ऐं मेरठ NGO जे इंचार्ज खे हटायो वञे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो।